यूसी फतेहपुर बल्दियाती इलेक्शन जी वर्क कार्नर गजाणियूं ज़ोर शोर सां हलंदड़ राति यूसी चेयरमैन जे उहिदेदार वॾेरो मेराज खान महर जे बंगले ते मुख़्तलिफ़ ॻोठनि खां रैलियूं आयूं, जंहिंजी अॻवानी आसिफ़ असलम लाशारी, डॉक्टर इमदाद हुसैन लाशारी ऐं फ़कीर इल्ताफ़ लाशारी जन कई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा अॻवान ख़ालिद बिनो शंबाणी, कैसर खान शंबाणी, गुलाम रसूल शंबाणी, इमदाद हुसैन शंबाणी, अब्दुल रज़ाक टांवरी, ताज मोहम्मद बिरोही, अब्दुल सत्तार थेबो, रईस अल्लाह बख्श लाशारी ऐं ॿियूं बिरादरियूं, जंहिंमें मरी बिरादरी, चांडिया बिरादरी, उजण बिरादरी, ख़ासकेली बिरादरी, शेख बिरादरी, राजपर बिरादरी, मंगणहार बिरादरी शिरकत करे यकीन ॾियारियो त असीं यूसी फतेहपुर जे आज़ाद उम्मीदवारनि सां वचन था करियूं त असां आज़ाद पैनल खे खटाईंदासीं। उन्हीअ ते यूसी जे उम्मीदवारनि सभिनी बिरादरियुनि जो शुक्रियो अदा कयो ऐं वाइदो कयो त असीं इलाइक़े जे अवाम जी हर मुमकिन मदद कंदासीं ऐं इलाइक़े जा मसइला मसाइल हल कंदासीं। आहिनि ख़ानदानी पुश्तो पुश्त ईंदा था अचनि ऐं सभई बासर बाख़लाक़ माण्हू आहिनि, हुननि माण्हुनि सां कमु कयो आहे। असलम साहब जूं महिरबानियूं आहिनि, इलाही सतियूं आहिनि यूसीअ ते, डॉक्टर अब्दुल जब्बार जूं महिरबानियूं आहिनि, डॉक्टर इमदाद जूं महिरबानियूं आहिनि ऐं कंहिंजी कम का माना लिखियलु छपियलु बि कोन्हे। उहे सभु मौज़ूद शख़्सियतूं असां सां आहिनि। हे बिरादरी जो वोट आहे, हिकु सियासी वोट न आहे ऐं असां आज़ाद पैनल ते आहियूं। इंशाअल्लाह 24 तारीख़ सभु कंहिं ख़बर पइजी वेंदी। साईं ज़िक्र कयो रैलीअ जो, असां अनक़रीब रैली कढण वारा आहियूं। रैलीअ में ई इहा ॻाल्हि वाज़े थी वेंदी, छो असां को ॿाहिरां किराए ते माण्हू कोन वठी ईंदासीं, या हे जीअं कनि था अॻु में माण्हू था मोकिलनि या जेको कुझु कनि था हुननि जो पंहिंजो कोल फैल आहे। असांजो हुननि शयुनि सां को तालुकात न आहे। कुझु वॾेरा जेके आहिनि हुन धुर जा हिकिड़ा चवनि था भई जेकॾहिं असांखे वोट न ॾींदा ऐं सड़क गुज़रण कोन ॾींदुमि। बाबा अलाह तव्हांखे त मिल्कियत तॾहिं ॾिनी आहे, तव्हां सड़कूं बंदि कयो। ॿियो कोई चए थो मूंखे मां वोट न ॾींदो ऐं ॻोठ जो ॻोठ लॾाए छॾींदुमि। बाबा तूं पूरी यूसी जो मालिक कोन आहे, तोखे बि यूसी में रहणो आहे, तोखे बि रहणो आहे। बिली खुदारा पहिरियां त पंहिंजो माणपो सिखो, पहिरियां त अख़लाक सिखो त भई पाड़े सां बिरादरी सां हलबो कीअं आहे, पोइ तव्हां सियासत लड़ो। हे अवाम असांजी जेका गयूर अवाम आहे, ग़रीब अवाम आहे, असां हिन जा नुमाइंदा आहियूं, ख़िदमतगार आहियूं। असांखे अलाह ताला मौक़ो ॾिनो, असां हिननि जी भरपूर ख़िदमत कंदासीं ऐं हिननि जा हर ॾोखी थींदासीं। परिमें पहिरियां मां इहो वाज़े कंदो हलां त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी में ई आहियूं न, छो त हे बल्दियात इलेक्शन हिकु ज़ातियात जी इलेक्शन आहे। असां पीपल्स पार्टी में आहियूं, हमेशह रहंदासीं। बाक़ी तव्हां जेको ॿियो सुवाल कयो, असांजो हिकु आज़ाद पैनल आहे, जंहिं आज़ाद पैनल में आऊं डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर आहियां, आसिफ़ असलम लाशारी ऐं मेराज हुसैन महर साहब आहिनि चेयरमैन ते, ऐं वार्ड नंबर 2 ते आहिनि बख्श अली महर साहब, वार्ड नंबर 3 ते आहिनि बंगुल खान महर साहब, ऐं वार्ड नंबर 4 ते आहिनि फ़कीर अल्ताफ़ हुसैन लाशारी। साईं पहिरियां त मां वाज़े कयो हुयो पंहिंजी स्पीच में त को GDA न आहे, सभु आज़ादु आहियूं, सभु दोस्त आज़ाद जी हैसियत सां इलेक्शन कॉन्टेक्स्ट कनि था। बाक़ी जेको तव्हां सवाल कयो त असांखे अक्सरियत न आहे, उहा तव्हांखे हे आवाम ॿुधाए थी, जेका बि पोयां सभु आवाम बीठी आहे उहा ई तव्हांखे जवाबु ॾींदी। हिन जो जवाबु पहिरियां बि तव्हांखे इहो ई कयो त असां हारियल बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहियूं, खटियल बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहियूं। बाक़ी रही ॻाल्हि इहो, असांजे क़यादत बि पीपल्स पार्टी जी क़यादत बि इहो क्लियर करे छॾियो आहे त का हिकिड़ी यूसी आहे, हिकिड़ी जंहिंमें जेको आहे ॿई पीपल आउट थिया आहिनि न मुक़ाबले में, ऐं जेको खटंदो असांजो आहे। असां बिल्कुलु उन्हनि जा ई आहियूं, खटण खां पोइ बि हाराइण खां पोइ बि।